खैरपुर कुंदरा थाणो दारुल वाहन पुलिस चौकी जे हद में ॾोहारियुनि ऋण ॿारे ॾिनो। हर आए ॾींहुं ॾोहनि में इज़ाफ़ो। पुलिस कख भञी ॿेड़ो न कयो। पुलिस जी ख़ामोशी गुज़र राति ॻोठ ठठ में चोरनि सैयद जे घर खे बि न बख़्शियो। राति देर सां सैयद साजिद अली शाह जे घर में घिड़ी नामालूम चोर लोहा गार्ड चोरी करे फरार थी विया आहिनि। यादि रहे त गुज़िरियल बरसातुनि में केतिरनि ई मारूड़नि जा बरसात सबबि घर टही पट पइजी विया हुआ। तिन में हिन ग़रीब सैयद जो घर बि ज़मीन बोस थी वियो हो। हिन ग़रीब सैयद टको टको गॾु करे जॻह ठहिराइण जे लाइ गार्ड वरिता हुआ, से बि नामालूम चोर खणी विया। ग़रीब सैयद जा मथे ते हथ अची विया आहिनि। मुतासिर सैयद चोरनि खे पिटूं ऐं पाराता ॾियणु लॻो। यादि रहे त हद जी पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ का बि चोगी कार्रवाई न कई आहे। चौंकी इंचार्ज सां राब्तो कयो वियो त हुन ॿुधायो त असांखे का ख़बर न आहे चोरीअ जी। सैयद बादशाह अचे, इंशाअल्लाह हू जंहिं मथां केस दाख़िल कराईंदो ऐं कयो वेंदो ऐं जांच शुरू कई वेंदी। दारुल वाहन जे रहवासियुनि DIG सकर, SSP सकर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त हद जी पुलिस खे अलर्ट कयो वञे त जीअं ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे खेनि खे कानून जी कटहरे में आणे सघिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।